नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे पीर जे ॻोठ में ख़बर ॾींदा हलूं त पीर जे ॻोठ में गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां बासर दीवान बानी मल दुकान ते कब्ज़ो कयो आहे। कोर्ट वञा थो त मारण जूं धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि, इंसाफ़ न मिलियो। इन मौक़े ते अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मुंहिंजो अनाज मंडीअ में होटलूं वो मनो थियल हूंदो, पोइ मां पंहिंजी ज़मीन हुई या घर हुयो या खपाए कुझु व्याजनि व्याजनि करे माण्हू 25-30 लख रुपया उन में मां ख़र्चु कयो। ख़र्चु करे मां इलाही मां हलाइण खां पोइ थोरी मूंसां मजबूरी थी पई। मां भेड़ो थी पियो या का अहिड़ो मसइलो थी वियो, मां लाड़ काने हिनखे किराए ते ॾिनो। किरायो बि महीनो 2 ॾींहं 3 ॾींहं पोइ किरायो बि मूंखे हिन ॾिनो। ऐं हुन खां पोइ हुन छा कयो त उहो पंहिंजे नाले हो असर सूकारा माण्हू आहे, वाणिया पेशे वारा माण्हू आहे, उहो पंहिंजे नाले करायो, कब्ज़ो करियो। हाणे उहो चवे थो बाबा मां न ॾियुसि, पर मूंखे धमकियूं बि ॾिए थो, मारण जूं माराईंदो मां बि। ऐं हिनखे चवां जे पुछंदे अथई त मां तोखे कंहिं वॾनि माण्हू खां अंदरि बि कराए सघंदुसि। मूंखे ताक़त आहे, मां पेशे वारो माण्हू आहियां। मां इन करे मां वज़ीर आला खे ऐं गवर्नर सिंध खे ऐं पंहिंजे जेके चवां वाणे जो नालो छा आहे जंहिं कब्ज़ो कयो आहे? नालो आहे बानोमल नालो आहे। ऐं हाणे मां अपील थो कयां वज़ीर आला खे, अलाह तोखे हिनखे मिनिस्टर जेके पीपल पार्टी आहे, मां पाण पीपल पार्टी जो वर्कर आहियां। ऐं मां पंहिंजे MPMN खे बि इहो गुज़ारिश कंदुसि त मूंखे पंहिंजो मां बेरोज़गार आहियां, मूंखे दुकानु वापसि करायो वञे। जे न त उनखे नथो करे त उन दुकान जो ॾिसो मुआवज़ो करायो, न त मूंखे पंहिंजो हक़ु मिले। मां बेरोज़गार आहियां, जे इन हिसाब सां जे नथो मूंखे ॾिए त मां सुभाणे पाण खे बाहि ॾेई साड़े बि सघां थो। मां बेरोज़गार आहियां, हिन वक़्त में नंढा बच्चा कमाइण वारो मुंहिंजो ॿियो कोई कोन्हे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।